रिपोर्ट मीर खान मंगणे जो ब्रेस्टर टीम जिले खैरपुर मीरस पारा वधंदड़ बदअमनी खिलाफ हिंगोरजा में नेशनल हाईवे खां हिंगोरजा थाने ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवानी सदर ब्रेस्टर टीम एडवोकेट अली नवाज भमरो साहब, सीनियर नायब सदर अब्दुल शकूर नोहे पुटो, मरकजी अगवान आरिफ अली खाकी, अयाज अली मल्ला, जुल्फकार अली सहित ॿियनि जी अगवानी में हेठ जिले खैरपुर की पुलिस की नाकस कारकर्दगी खिलाफ हिंगोरजा क़ौमी शहर नासिर शाह गेट खां हिंगोरजा शहर 5T मेन बाज़ार हठी मेन बाज़ार ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में हिंगोरजा समेत मुख्तलिफ़ तालके सूबे देरों सां ताल्लुक़ रखंदड़ सियासी, समाजी, मज़हबी, अदबी तंज़ीमें भरपूर शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि पारां पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े अगवान रैली के ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत असां शहरनि बहराड़ी सां ताल्लुक़ रखंदड़ अवाम के बदअमनी ॾोहारीनि तोड़े पुलिस जी कारिन रिढनि जेवर चाढ़े छॾियो आहे। का रात या ॾींहुं ख़ाली न आहे जो अवाम सां हथ खस या चोरी न थी हुजे। पुलिस जी कारकर्दगी अवाम जे लाइ हिकु सवालिया निशान बणियल आहे। पुलिस जो कमु आहे अवाम जो जानी माली तहफ़ुज़ फराहम करणु, पर मज़कूरा पुलिस अंदर कारिन रिढनि हथां जे ग़रीब ऐं शरीफ़ अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजे टैक्सनि सां थी हले, असांजे पैसनि सां थी हले। असां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं यज़ीद जे विच में जेकी जंग हुई उहा ॿिनि शयुनि जे करे। यज़ीद नाहक हो, किनो हो, बद किरदार हो, भरियल हो, लोफर हो। मुंहिंजो आका हुसैन, मुंहिंजो सुणो हुसैन, उहो हक़ ते हो, जंहिंजे करे हुन असांजे लाइ, असांखे जॻण लाइ एॾी वॾी नाज़ीम हस्ती क़ुर्बानी ॾिनी। असां मुआफ़ी आहियूं, सच चऊं त असां हुसैनी आहियूं, पर पोइ लॻी कंदी था कयूं उन्हनि माण्हुनि जी जेके यज़ीदी किरदार ते अमल था कनि, उन्हनि माण्हुनि जी जो असांजा माण्हू ताजिर दुकाननि ते महफ़ूज़ न आहिनि, असांजा अवोज माण्हू घरनि में महफ़ूज़ न आहिनि। ही धाड़ेल जेके असीं सम्झूं था त हिन चोरनि खे, धाड़ेलनि खे पुलिस जी सरपरस्ती आहे। हुननि खे ख़बर आहे त एसएचओ खे असां 20,000 ॾींदासीं, असां सरेआम दुकान ते जावेद भुट्टो खे क़त्ल कंदासीं, असां सरेआम जेका राणीपुर में शहीद ज़ीशान खे क़त्ल कंदासीं। त असांखे छा थियणो आहे? 50,000 20,000 जी जाते 50,000 असां पुलिस खे ॾींदासीं, असां आज़ाद थी घुमंदासीं। जीअं 6 महीना पहिरियां जावेद भुट्टो खे क़त्ल कयो वियो ऐं हुन जा कातिल हिन वक़्त बि आज़ाद आहिनि। असीं अवां दोस्तनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त एहतजाज तव्हांजो उहो रद्द अमल आहे त जेके हिननि जूं बंगला ऐं मारियूं आहिनि चूंडियल नुमाइंदनि जूं, उन्हनि जे मां उन्हनि खे बि ठाहे सघे थो। तव्हां सोचो हूंदो त कंहिं बि MLA MP जे पुठियां लॻंदा आहियूं, जॾहिं हुनखे 1.5 लख 2 लख वोट ॾींदा आहियूं तॾहिं हुनखे इक़्तिदार ईंदो आहे। असां पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे मुफ़ाद जे लाइ